एसटीपी तरफ़ां मुज़ाहरनि जो ऐलान। सिंध के फौरी तौर ते पानी ॾिनो वञे। सिंध तरक़ी पसंद पार्टी जे सेंट्रल कमेटी जो इजलास। पानी खोट ख़िलाफ़ 13 मई खां ज़िले हेडक्वार्टर में एहतजाजी मुज़ाहरनि जो ऐलान कियो वियो। सिंध खे हिसे जो पानी नथो ॾिनो वञे। जेको थोरो घणो पानी अचे थो उहो कामोरा बाअसरनि ऐं हुक्मरान धुर जे माण्हुनि खे ॾियनि था। पी के सिंध ऐं सिंध जे माण्हुनि जे मसइलनि ऐं तकलीफ़ुनि जो अहसासु ई नाहे। पानी जी सख़्त खोट आहे। लखें एकड़ ज़मीन समुंड गॾकाईंदो पियो वञे। हैदराबाद में ख़बर ॾिना हलो तो सिंध तरक़ी पसंद पार्टी के चेयरमैन डॉक्टर कादिर मंगसी की सदारत हेठि सेंट्रल कमेटी जो इजलास थी गुज़रियो। तरक़ी पसंद हाउस हैदराबाद में इजलास के खिताब कंदे पार्टी के चेयरमैन डॉक्टर कादिर मंगसी चयो तो सिंध में पानी की खोट शिद्दत अख्तियार करे वई आहे। माण्हू पीअण जे पानी लाइ परेशान आहिनि। डॉक्टर कादिर मंगसी वधीक चयो तो सिंध के पंहिंजे हिस्से जो पानी नथो ॾिनो वञे। ॿिए पासे जेको थोरो घणो पानी अचे थो उहो वरी कामोरा ऐं इंतज़ामिया हुक्मरान धुर जे हिमायती जागीरदारनि ऐं भोतारनि तरफ़ मोकिले रहिया आहिनि।